अॻिते वधंदे अव्हांखे ख़बर पहुचाईंदा हलूं। सनमा जिथे लाखड़ा में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सनमा जिथे लाखड़ा में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सनमा जिथे लाखड़ा में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त इतलाबाद पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिथे खेनि तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। ख़बर अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सनमा जिथे लाखड़ा में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाबाद पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिथे खेनि तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं सनमा सागर सोलंकी खां। जी सागर, छा तफ़सील आहिनि? जी सन वरसा लाखड़ा में हबीबुल्ला कोयला कंपनी के प्लाट की मालकियत लड़ानी खोसा बिरादरी जे इलावलदीन खोतो ऐं मोहम्मददीन खोतो जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठियुनि ऐं पथरनि जे आदातनि इस्तेमाल सबबि हिकु धुर जा 6 ॼणा जॾहिं त ॿी धुर जा 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन में गुल खोतो, गुलाब खोतो, अमीरदीन खोतो, ज़मीर खोतो, शाहिद खोतो, जॾहिं त ॿी धुर जो पहलवान खोतो, इमामदीन खोतो, ज़हूर अली ऐं मुबीन खोतो समेत 10 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही धुरनि जे झेड़े सबबि सॼो इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। ॻोठाणा घणनि ताईं महदूद थी विया। झेड़े जो इतला मिलण ते लाखड़ा पुलिस पहुती, पर उन्हनि ते बि ॻोठाणनि पारां उलरू करण ते पुलिस बि ख़ौफ़ सबबि वापसि हली वई। जंहिंखां पोइ ॿिन्ही धुरियुनि पंहिंजे ज़ख़्मियुनि खे ख़ानगी गाॾियुनि में हैदराबाद अस्पताल पहुचायो, जिते इमरजेंसी लागू करे ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। जॾहिं त ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि जी हालत घंटी जोगी ॿुधाई थी वञे, पर झेड़ो अञा ताईं हलंदड़ आहे ऐं पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। जी ठीकु आहे सागर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।